बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुझो नालो गुलाम शबीर नवानी है। कल्ह खां वठी फेसबुक ते मुंहिंजी आईडी नाले सां रखी वई आहे चेयरमैन साहब जे ख़िलाफ़। चेयरमैन साहब हिकिड़ो बहितरीन चेयरमैन साहब आहे। शहर जे लाइ दिल्ली हुनखे हमदर्दी आहे ऐं हुन कम बि कया आहिनि। असांजो MP MNA साहब सईद जावेद अली शाह साहब, असांजो साईं पीर सैयद बच्चन शाह साहब, साईं हुसैन शाह साहब असांजा काइदीन आहिनि। असां कॾहिं बि अहिड़ी हरकत न कंदासीं। उन जो चूंडियल चेयरमैन आहे, असां लाइ क़ाबिल एतिराम आहे चेयरमैन साहब। ऐं चेयरमैन साहब जा हथ मज़बूत कयो छा जी इहा कम वारी शइ अथव। अहिड़ो चेयरमैन तव्हांखे पिराले में न मिलंदो। अच्छा, ही कल्ह खां वठी जेका तव्हांजी फेक आईडी ते चेयरमैन ख़िलाफ़ जेका प्रमोट हले थी उन जे बाबति तव्हां छा चवणो त उहा तव्हांजी न आहे? मुंहिंजी न आहे, फेक आईडी ठाही वई आहे। हा, तव्हांजो लाइमल छा जोड़ींदो अॻिते वञी मां इहा इंक्वायरी कराईंदुसि FI खां, एंटी करप्शन खां। जेकॾहिं साबित थी त पोइ उनखे जेको दंड वठंदुसि उहो हुनजा वॾा बि यादि कंदा। माशाल्लाह, तव्हांजो हाणे हिकिड़ो कानून अख़्तियार कई आहे फेक आईडी ठाहे करे पंहिंजे पीस पार्टीअ जे जेके चेयरमैन खे ॿियनि खे जेको आहे ग़लति प्रोटोकॉल कई ग़लति पोस्टूं रखी वञनि। तस्वीर तव्हांजी आहे, उहा तव्हांजी तस्वीर न आहे, उहा तव्हांजी फेक आईडी हिकिड़ी ठाही वई आहे। जेका तव्हांजो चवणु आहे त मां FI खे इंटिग्रेशन खे आख़िरकार कोर्ट ताईं जेको आहे दर खड़काईंदो। इहा शइ तव्हांजी चवणु आहे साईं? जी साईं जी, महिरबानी करे मां जे अव्हांखे अपील आहे त मुंहिंजे नाले ते का बि फैक्ट रिपोर्ट अचे, आईडीअ ते नाले सां अचे, मज़हबी इशू अचे, महिरबानी करे मूंखां कंफर्म कजो ऐं उनखे ग़लति करार ॾियो। इनशाला इहा मां इंक्वायरी कराईंदुसि ऐं इंक्वायरी में साबित थियो त पोइ अव्हां छह रीति तव्हां ॾिसंदो त मां हुन हशर कहिड़ो कंदुसि।